ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। कराची खां तालीम खाते मीडिया में कम कंदड़ 45 उस्तादनि खे मुअतल करे छॾियो आहे, जिन जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां मुअतल थियलनि में हैदराबाद लाड़काणो, नौशरो फिरोज, बदीन, शिकारपुर, टंडो मोहम्मद खान, कंबर, दादू ऐं ॿियनि ज़िलनि जा मुलाज़िम शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंधी स्कूल एजुकेशन खाते पारां मीडिया में कम कंदड़ 45 उस्तादनि के मुअतल करे छॾियो आहे। इन सिलसिले में सिंधी स्कूल एजुकेशन खाते जे सेक्रेटरी तरफ़ां अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त नौशर फिरोज, बदीन, हैदराबाद, शिकारपुर, लाड़काणो, टंडो मोहम्मद खान, कंबर, सांगड़, दादू समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ HST, PST, JST, हेडमास्टर तोड़ चौकीदार जेके आहिनि उहे उस्ताद उहे आहिनि, उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे ऐं उन्हनि मुअतल थी वियल उस्तादनि ते प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया में रिपोर्टर तौरु कमु करण जो इल्ज़ाम आहे। स्कूल एजुकेशन खाते तरफ़ां मुअतल कयल 45 उस्तादनि खे शोकास नोटिस जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि। उन शोकास नोटिस में इहो ॼाणायो वियो आहे त तव्हां जेको आहे उहो मिसकंडक्ट कयो आहे ऐं तव्हां ते ॾोह साबित थियो आहे। का बि इंक्वायरी जी जेका आहे उहा ज़रूरत न आहे, छाकाणि जो तव्हां हिकु पासे मीडिया में कमु कयो पिया ऐं उस जेके स्कूलनि में ड्यूटी न पिया कयो, तंहिं करे उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे ऐं उन्हनि खे शोकास जारी कयो वियो आहे। जी वरी महिरबानी नाज़िन, कराची खां सगीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि।